हिन हफ़्ते में हिकु श्रृंखला करण वारी जो नालो आहे द फियरसम फोर। छो त मां महसूसु कंदी आहियां ख़ासि ॻाल्हियूं जंहिंजो सच में असांखे झुकाव करणु खपे ऐं इस्तेमालु करणु खपे जेको शैतान कंदो आहे ऐं असांखे कोशिशि करे उनखे इस्तेमालु करणु न ॾियणो आहे जीवन मां ईअं ख़तमु थी वञे। 4 दफ़ा अलॻि अलॻि ॻाल्हियूं थींदी आहिनि। मूंखे लॻंदो आहे जेको ॾकणु आहे उहो असांजे अंदरि शामिलु हूंदो आहे ऐं जंहिंजे करे असां परेशान थी वेंदा आहियूं जीवन में। जेकी परेशानियूं थींदियूं आहिनि जंहिंजे करे उहो अपराध बोध कराइणियूं आहिनि। जंहिं महिल असांखे अपराध बोध उहो थींदो आहे त असां पार न करे सघंदा आहियूं उनखे ऐं ॿाहिरि न कढी सघंदा आहियूं ऐं उनजो प्रभाव विझंदा आहियूं। असांखे उनखे झेलणो पवंदो आहे जीवन में जंहिंजे करे उहो डपु असांखे असुरक्षा महसूसु थींदी आहे। उहो भउ असां ठीकु आहियूं की न ऐं ख़ैर असांखे उहो थींदो आहे जेको असां महसूसु कंदा आहियूं। अॼु राति जो मां कुझु ॻाल्हि करण वारी आहियां डप जे बारे में, पर इन मां हर हिकु मां तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां थी की तव्हांजो दिमाग़ु कीअं तव्हांजे मथां प्रभाव कंदो आहे। तव्हांजो दिमाग़ु शामिलु कंदो आहे चिंता में, शामिलु कंदो आहे भउ में, अपराध में, असुरक्षा में। असुरक्षा बसि उनजो इहो ई नतीजो आहे कि तव्हां पाण खे ॾिसंदा आहियो, पाण खे तव्हां चवंदा आहियो, पंहिंजे बारे में कीअं सोचींदा आहियो। इहे संदेश तव्हांखे ॿुधाईंदा त तव्हांखे छा करिणो आहे, प्रभुअ सां कीअं ॻाल्हाइणो आहे। बाइबल में इहो ई लिखियलु आहे कहिड़ी ॻाल्हियूं आहिनि तव्हांखे ॾिसणियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां तव्हांखे हिन ॻाल्हि ते तव्हांखे ध्यानु ॾियणो आहे, छाकाणि त पढ़ाईअ में जेकी सुविधा हूंदी आहे उहा तव्हांखे ख़बर पवंदी। असांखे वरी वरी उहा मुसीबत ईंदी जंहिं महिल दिमाग़ु असांखे डपु ॾींदो, शांती में न हूंदो त असां कीअं अॻियां वधी सघंदासीं। उहा ॻाल्हि नीति वचन 23:7 में लिखियलु आहे, तव्हां जेको सोचींदा आहियो अहिड़ी तव्हां पाण आहियो। माणे की इहो पंहिंजी ॻाल्हि तव्हां इहो करे सघो था ऐं तव्हां इन में चई सघो था उहो जेका तव्हांजा वीचार आहिनि उन तरह सां तव्हां अंत में कंदा आहियो। जीअं सोचींदव उहो ई कंदव जेको तव्हां करणु चाहियो था। काई नई ॻाल्हि न आहे। जेको बाइबल असांखे सेखारे थो उहा ॻाल्हि आहे त असांखे सिखणु घुरिजे, ध्यानु लॻाइणु घुरिजे हर ॻाल्हि में जेको तव्हांखे करिणो आहे तव्हां कीअं करणु था चाहियो। ध्यानु लॻाइणु हिकु जानकारी करे वठंदी आहे, उनखे रोशनी में मटिजंदी आहे। मुंहिंजे ख़्याल सां हिकु समस्या आहे जेकी असांखे हीअ मसीह जे रूप में ॾिसणी पवंदी आहे जेको असां अॼुकल्ह ॾिसूं था। जानकारी उपलब्ध आहे, असां जानकारी में छो फेस में वञी करे ॾिसंदा आहियूं वधीक ताईं शइ जो वधीक देर ताईं इस्तेमालु नथा करे सघूं। इहा जानकारी न आहे, इहो प्रकाश आहे। इहो उहो आहे जेको तव्हां वटि न हूंदो, तव्हांखे मदद कंदो, पर जंहिं महिल तव्हांखे इहो ख़बर पवंदी कि तव्हां इन में छा पिया कयो ऐं तव्हां छा था कयो। इहो जेको प्रकाश तव्हांजे अंदरि ईंदो त तव्हां ॼाणे वठंदव छा आहे उन शइ सां गॾु। रोमियो 12 जाम सुठो आहे उन संदेशनि में, पर वचन ॿिनि में लिखियो आहे त असां हिन संसार जो संदर्श आहियूं, पर असांखे इहा ॿुधी आहे त असां छा कयूं। इन में हर काई समस्या आहे। इन हफ़्ते असां इहो ई ॻाल्हाईंदासीं। अंदरि खणी करे तव्हां ॿाहिरि कढी सघंदा आहियो, तव्हां पंहिंजा वीचार खोले सघंदा आहियो। पंहिंजे ॾकण वारे मन खे बंदि कयो, अंदरि अचणु न ॾियो। मुंहिंजे ख़्याल सां मां हिकु तरीक़े जो प्रवेश थी कयां, अंदरि अचण जो दरवाज़ो आहे। असांखे सिखणो आहे त जंहिं महिल शत्रु कोशिशि थो करे असांजे अंदरि घुसण जी, उनखे नुक़सान लाइक़ न करणु ॾियणो आहे। प्रभु जे वचन सां उनखे खिलाफ़ थियणो आहे ऐं पंहिंजे मन खे असांखे न अखर हिकु जाम सुठो आहे मसीह में सिखण जे लाइ। 2 थिमोथियुस 23 में लिखियलु आहे कि सिद्धांत में उहा जेकी ॻाल्हि आहे तव्हांखे ॿुधायां थी, तव्हां ॾिसो इन वचन खे त तव्हांखे ख़बर पए त कहिड़ो दरवाज़ो खुलण वारो आहे तव्हांजे लाइ ऐं तव्हां कहिड़ी ॻाल्हि कयो। इन करे तव्हां पंहिंजो मुंहुं बंदि रखो, तव्हांखे कुझु न करिणो आहे। मूर्खता वारी ॻाल्हियूं न कयो। तव्हां अपराध करे सघंदा आहियो, पर तव्हां सम्झण लाइ तव्हां पंहिंजो दिमाग़ न खोले सघंदा आहियो। तव्हांखे अॻियां वधणो आहे ऐं उहो जेको वचन आहे तव्हांखे उन जे साम्हूं बीहणो आहे। प्रेरित पौलुस असांखे ॻाल्हि करे रहियो आहे त असांखे शांती में जीअणो आहे,
जेके पंहिंजे जीवन में झगड़ो करे ऐं ॿाहिरि वञी करे इन तरीक़े सां जीअंदा आहिनि, उहे माण्हू जेके त उन जे जीवन में कुझु मोल न रहंदो आहे ऐं उहो कुझु पाए न सघंदा आहिनि, जंहिंजे करे उहे हमेशह लड़ंदा रहंदा आहिनि। जीअण जो जेको ॻाल्हि आहे उहो उनखे न मिलंदो आहे। उहे चवंदा आहिनि त तव्हांखे सिखणो आहे, पंहिंजो मुंहुं बंदि कयो ऐं उहा ॻाल्हि उते बंदि कयो। मां पाण खे ऐं पंहिंजे घोट खे घणेई दफ़ा इन बहस सां बचायो आहे, इलाही दफ़ा। जंहिं महिल खां मां इहो सिखियो आहे, जाम साल पहिरीं मां पूरो कुझु चवंदी हुयमि ऐं मूंखे लॻंदो हुयो त मां हमेशह बहस कंदी रहां, अलॻि थींदासीं। असां ॿई अलॻि हुयासीं, पर असां हमेशह हिक ॿिए सां चवंदासीं, तूं कुझु चओ, तूं कुझु चओ, मां कुझु चवां, हमेशह ईअं चवंदासीं, हिक ॿिए खे चवंदा रहंदासीं उहे शयूं लाइ। मां हुननि खे चयो कि तव्हां शुरू कयो जैकेट पाइणु। वरी खां हिकु मीटिंग जे लाइ जेका असां वटि आई हुई ऐं खोड़ जेकी हुई, उन मां हिकिड़ी हुई जेकी मूंखे पसंदि न हुई, पर हुनखे ख़बर हुई। अहिड़ी इलाही शयूं आहिनि जेकी शइ मूंखे न वणंदी आहे, मां चयोमांसि त हुन चयईं स्टाइल। उहा शइ जेकी मूंखे पसंदि कोन्हे उहा हमेशह चवंदो आहे स्टाइल, पर हाणे मूंखे इहो पतो कोन्हे कि उहो स्टाइल कहिड़ी आहे। पर हिते हिकु ॻाल्हि आहे, 15 साल पहिरीं असां में बहस थींदी हुई, हाणे न, पर उहा जेकी ॻाल्हि हुई जेकी पसंदि कोन्हे बंदि करे छॾियो ऐं मां चयोमांसि ओके, जेको तोखे खपे कर। हिन सां गॾु वियमि। तव्हां पंहिंजे मन जी ॻाल्हियुनि खे परे करे छॾियो ऐं दिमाग़ खे शांति में रहणु ॾियो। तव्हां पंहिंजे मन जी ॻाल्हियुनि जी अफ़वाहुनि खे न ॿुधो ऐं अॻियां वधो। तव्हांखे उहे ॻाल्हियूं न ॿुधणियूं आहिनि, पंहिंजे दिमाग़ में अचणु न ॾियणियूं आहिनि। पंहिंजो मुंहुं बंदि करे छॾियो, छाकाणि त उहो गंदो ज़हर थी सघंदो आहे ऐं तव्हांजे जीवन में उहो अॻियां वधण लाइ न ॾेई सघंदो आहे। तव्हांखे अॻियां वधणो आहे, कहिड़ी बि ॻाल्हियूं हुजनि तव्हांखे हीअं करिणो पवंदो, कोशिशि करणी पवंदी। असांखे छा करिणो आहे, पंहिंजो मुंहुं बंदि करे छॾियो। उन अफ़वाहुनि खे तव्हां ओतिरो तवजो न ॾियो, ओ हेठि त हेठि, ऐं तव्हां प्रभुअ ते भरोसो कयो त तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हांखे ॾकण जी काई ज़रूरत न आहे उन वक़्त ताईं उते। हाणे तव्हांखे इहो ॾिसणो आहे जेसि ताईं कि तव्हां इहो बंदि थियण जी ऐं तव्हां उहो करे वरितो, ॿियो कोई न, पर तव्हांखे रखियो। इहो शायदि तव्हां आहियो कि तव्हांखे ख़बर पए कि तव्हां छा कयो। तव्हांखे हमेशह ईअं न करिणो आहे, तव्हां हमेशह करे सघंदा उहा ॻाल्हि जेकी खपे। उहो ई वक़्तु जंहिं महिल तव्हां इहो कंदव त तव्हांखे ख़बर पवंदी। मूंखे विश्वास आहे त असांखे इहो करणु खपे, हिकु दिशा में हलणु खपे। हिकु माण्हू आहे बाइबल में, यूहन्ना 1:45 में, हिकु मिंट असां हुन जे मथां नज़र ॾियूं। जेको प्रभु उन जे बारे में खोड़ ॻाल्हियूं कई, उहो चयईं। फिलिप्स जेकी ॻाल्हि हुई उन सां मिलियो ऐं असां चयो जंहिंजा वर्ताव उन जे व्यस्ता में हुई। उहो यीशु जे बारे में ॻाल्हि करणु पिया चाहिनि ऐं उन जे लाइ भविष्य वाक्य चवणु पिया चाहिनि, जंहिंजे लाइ उहो ॻोल्हे वरितो आहे। कहिड़ी बि सुठी ॻाल्हि थी सघंदी आहे। मां तव्हांखे ॿुधायां थी, इहा जेकी ॻाल्हि हुई हुन में नासरत मां अची सघे थो ऐं तव्हांखे ॿुधायां थी उहे ॻाल्हियूं जेकी उहे करनि पिया। जेकी ॻाल्हि हुई, नासरत वधीक सुठी जॻह कोन आहे। ऐं पोइ इन जे बारे में कहिड़ी ॻाल्हि आहे, उन चयईं हली करे ॾिसो। यीशु नसरत में वञी करे पंहिंजे तरफ़ां ईअं ॾिठो, जिन जो मतिलबु आहे कि उहो पको हुयो त हुनखे ॾिसणो आहे। उन जो विषय में चयो आहे त ॾिसो, इहो सचुपचु जाम सुठो आहे ऐं जंहिंमें उहो कमु थी सघंदो आहे। हाणे उहो जाम सुठी ॻाल्हि आहे ऐं जाम सुठो हुयो, जंहिंजे लाइ उन कीअं कयो हुयो ख़बर न आहे, पर उनखे ख़बर हुई त इहो जाम सुठो आहे। उनजी देखभाल सुठी थी उन ॻाल्हियुनि में। उहो अॻियां वधिया। जेकी ॻाल्हि महसूसु थी, प्रभु उनखे चयईं त ॾिठव, इहा ॻाल्हि हुई जेकी पसंदि कोन हुई, जंहिंजे करे नासरत में कहिड़ी बि सुठी शइ न निकिती, छाकाणि त उन में उहा उदारता न हुई ऐं हमेशह खुलियल हो। उहो जाम शांती हुयो, कम से कम ॾिसणु। मुंहिंजे ख़्याल सां घणेई माण्हू ॾाढो अॻियां वधंदा आहिनि पाण सां हलण में, अगरि उन में एतिरी देरि थी वञे त उहा सॼी ॻाल्हियूं चवंदा आहिनि। जेकी बि ॻाल्हि आहे उहो तव्हां डिनोमिनेशन करे सघंदा आहियो। तव्हांजो डिनोमिनेशन कहिड़ो आहे, तव्हांखे ॾिसणो आहे। तव्हां इहो कंदा आहियो। ख़ैर, मां इन तरह जी आहियां, पर मूंखे तव्हां कॾहिं कहिड़ो वक़्तु कढी करे ॾिठो आहे बाइबल खे? इन तरह जो धर्म आहे जंहिंजे करे मां तव्हांखे ॿुधायां थी ऐं मञां थी। जेको वक़्तु तव्हांजे साम्हूं आहे बाइबल में, छो नथा ॾिसी सघूं? छाकाणि त सचपच इहा ॻाल्हि आहे।
मां तव्हांखे हिकु ॻाल्हि थी ॿुधायां, जंहिंमहिल प्रभु जा वचन मूंखे ख़बर आहिनि कि अलॻि अलॻि, ख़ैर तव्हां ॼाणो था त तव्हां दशमश में विश्वास रखंदा आहियो, जंहिंजे करे तव्हांखे शायदि इहो ख़बर पए दशमास में ॾिसणु नथा चाहियो, या त तव्हां हाणे इहो करे सघंदा आहियो, तव्हांखे इहो ॾिसणो आहे। मां ज़ुबान सां ॻाल्हाए सघंदी आहियां, विश्वास कोन करे सघंदी आहियां, छाकाणि त उहो विश्वास तव्हांखे पाण करणो आहे। अजीब माण्हू आहियो, तव्हां इहो सम्झी नथा सघो। ऐं अगरि उन्हनि जो उहो विश्वास न आहे त उन्हनि जे लाइ काई बि आसीस कमु न कंदी आहे। ईअं चवंदा आहिनि त प्रभु असांजे मथां आसीस नथो करे, ईअं छो थो थिए असां सां गॾु। प्रभु धन्य आहे, तव्हांखे हुन ते विश्वास रखणो आहे। उहे ॻाल्हियूं तव्हां हमेशह विश्वास कयो ऐं तव्हांखे लॻे थो की तव्हां हमेशह ईअं पाण नथा चई सघो कि तव्हां सही आहियो। तव्हांखे हमेशह दिमाग़ में उहे ॻाल्हियूं न रखणियूं आहिनि। तव्हांखे उनजो अद्भुत ठहिणो आहे ऐं उहो अनुग्रह करणो आहे जेकी तव्हांखे ध्यानु रखणो आहे कहिड़ी ॻाल्हि अचे थी तव्हांजे मन में, ऐं तव्हांखे उहो महसूसु करणो आहे जीअं तव्हांखे ख़बर पए त वीचार जे रूप में उहो छा थो करे। ऐं भावनाऊं, घणा दफ़ा मां सोचींदी आहियां वीचार न कयां, छाकाणि त इहे भावनाऊं आहे जंहिंसां निपटणु मुश्किल थी वेंदो आहे। वधीक झुकाव, उहो डपु मज़बूत हूंदो आहे, ॾाढी हणी करे मज़बूत गंभीर भावना थी सघंदी आहे जंहिंमहिल असां वटि वञण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं असांखे उहो कोशिशि कंदो आहे असांखे करण जी, बेकार क़दम खणण ते प्रतिक्रिया कयूं ऐं उनजो सामनो कयूं। अॼु राति बि ॾिसो माण्हू आया आहिनि हिते, उहो समय लॻाईंदो आहे। शुरू करण में तव्हांखे पंहिंजे दिलि में इहो महसूसु थींदो, तव्हां ख़ासि करे उहो सोचे ॾिसंदव ऐं तव्हां सोचींदव, पोइ तव्हांखे सोचणो पवंदो ऐं तव्हां त्याग कंदव ऐं ॾिसणो पवंदो तव्हांखे डपु अची करे कीअं महसूसु थो थिए ऐं तव्हां सुविधाजनक इहो करे सघंदा आहियो। प्रभु मूंखे कुझु करण लाइ चवंदो आहे त मूंखे लॻंदो आहे कि ॾियणु खपे या वठणु खपे। मूंखे मुंहिंजो मतिलबु आहे कि जेको अनुभव आहे, प्रभु मूंखे सां गॾु आहे ऐं ॾाढो सुठी तरह सां मूंखे ॼाणींदो आहे, मूंसां कुझु बि करण लाइ चवे थो। अगरि मां इहो सोचियो त मूंखे सचमुच हे करण खां कोई नथो रोके सघे, छाकाणि त उहो करिणो आहे जेको प्रभु चाहे थो। मूंखे सिखणु खपे त मां उहो सिखां त असां 250% बहितर थी वेंदासीं। मां तव्हांखे हिते बीह करे अहिड़ो कुझु ॿुधाइण वारी आहियां, मूंखे संदेश मिलियो आहे जेको तव्हांखे डपु महसूसु करण खां रोकी छॾींदो ऐं तव्हां उहो महसूसु कंदो। मूंखे ख़बर आहे, छाकाणि त मूंखे ख़बर आहे उहो संदेश। मूंखे विश्वास आहे जंहिंमहिल जेको डपु हूंदो आहे उहो डपु खे इस्तेमालु न करणु ॾियूं, उहो करे सघूं। मां चाहियां थी कि तव्हां अॻियां वधो ऐं विश्वास सां हलो। तव्हांखे वधीक सावधान थियणु खपे जंहिंमहिल तव्हां इहे ॻाल्हियूं चओ, मूंखे डपु थो थिए मुंहिंजा ॿार ड्रग्स वठणु लॻनि, मूंखे डपु थो थिए मुंहिंजा ॿार मूंसां अलॻि न थी वञनि, मूंखे डपु थो थिए मां ईअं न कयां। इन तरह जी ॻाल्हियूं चवणु बंदि कयो। अट्युनि चयो आहे, अट्युनि 3:25 में जेकी डरावनी ॻाल्हि आहे उनखे ॾकायो। मूंखे नथो लॻे हर जॻह ते तव्हांखे थोरो सो डपु लॻंदो आहे, मन में पैदा थींदी आहे उहा ॻाल्हि। मुंहिंजो मतिलबु आहे त उहे ॻाल्हियूं जंहिंजे करे तव्हांजे जीवन में डपु अची वेंदियूं आहिनि ऐं तव्हां जीवन में हमेशह उहो करणु सघो। ध्यानु लॻायो कि कहिड़ी ॻाल्हि आहे, घड़ी घड़ी तव्हांखे कहिड़ी ॻाल्हियूं अंदरि अचनि थी। उन शइ लाइ तव्हां दरवाज़ो छो था खोलियो पंहिंजे पाण में, पंहिंजे जीवन में उनखे वीचारनि सां गॾु न अचणु ॾियो, उन शब्दनि खे पंहिंजे वीचारनि सां गॾु न अचणु ॾियो जेके तव्हांजे अंदरि आहिनि। उहो मसीह में केवल हिकु शब्द आहे जेको चई सघो था। उहो जेको शब्द असां चई सघंदा आहियूं उहो आहे, डपु जे संदर्भ असां न रहंदासीं। तव्हांजे साम्हूं प्रभु मूंसां गॾु आहे त मां ॾकी नथो सघां, परेशान न थी सघंदो आहियां, छाकाणि त कायरता में जेकी ॻाल्हि आहे उहो मुंहिंजे प्रभुअ मूंखे सेखारी न आहे। उहो माण्हुनि सां गॾु न रहंदी आहिनि। मूंखे ॼाणणो आहे त तव्हांजो फ़ाइदो खणणु चाहियो था या न, इहो जाम महत्वपूर्ण आहे। पर अगरि तव्हां इन जो फ़ाइदो नथा खणी सघो त इहो तव्हांजे सुभाउ जो निडर आहे जेको तव्हांखे अॻियां नथो वधणु ॾिए। तव्हां ॻाल्हाए था छॾियो उहो अखर जेके तव्हांखे न ॻाल्हाइणु खपनि, उहे ॻाल्हियूं जेको तव्हां पंहिंजे मन में कयूं। तव्हां कॾहिं बि इहो करे था सघो,
इहो जेको वक़्तु आहे तव्हांखे प्रभु सां गॾु अची करे करिणो आहे ऐं तव्हां उहो कोशिशि कयो जंहिंजे करे तव्हांखे अॻियां वधणो आहे। प्रभु मूंखे ईअं न ठाहियो आहे छाकाणि त उहो जेको चए थो मां तव्हांखे ॾेखारे सघंदी आहियां उहे ॻाल्हियूं जेके चयूं आहिनि ऐं जंहिंजी धारणा मुंहिंजे अंदरि आहिनि ऐं उहो चाहे थो त मां हमेशह अॻियां वधां ऐं उहो करे करे अॻियां वधी करे मां हमेशह ॻाल्हियूं कयां ऐं महान ॻाल्हियुनि में उन सां गॾु रहां जेके हर हिकु न सभिनीनि जे जीवन में थींदी। असां मां हर हिक जे न छड़ो उहो जेके मंच ते मथे आया आहिनि पर असां मां हर हिक जे जीवन में तव्हां ख़ुशि न थींदव जेसिताईं तव्हां पंहिंजी क़ाबिलियत पूरी न कंदव। केतिरा ॼणा माण्हू आहिनि उहो हताश थी रहंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे त उहो छा था कनि पंहिंजे जीवन में। मां बसि इहो नथी करे सघां, मूंखे ख़बर कोन्हे मां कीअं कयां, मूंखे इंतज़ारु आहे। पर तव्हां इहो ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे ॿुधायां थी छो तव्हांखे ख़बर आहे त तव्हां छा करे रहिया आहियो। न, तव्हांखे इहो ख़बर न आहे, तव्हांखे ख़ाली इंतज़ारु न करिणो आहे, तव्हांखे उहो ॻाल्हियूं करणियूं आहिनि जेके प्रभु चवनि था। मां नथी चवां कि तव्हां काई चरियापा वारी ॻाल्हि कयो, मां चवां थी कि प्रभु खे पाण इस्तेमालु करणु ॾियो तव्हांखे। ऐं मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हांखे उहो अवसर मिलंदो कि तव्हां कुझु करे सघो जीवन में ऐं उहो कोशिशि कयो। मां चवां थी त तव्हांखे कोशिशि करणु खपे। हीअ कहिड़ी ॻाल्हि था कयो? मां हमेशह कोशिशि कंदी आहियां कि तव्हांखे कुझु सेखारे सघां जीअं ॿारनि खे कीअं सेखारिबो आहे। इहो 3 हफ़्तनि ताईं हलियो। मां ॿाहिरि रोड ते अची ट्रैक्स ॾियण जी कोशिशि कई, मां इहो कयो पर मूंखे इहो पसंदि कोन्हे। अहिड़ो मुंहिंजे लाइ वधीक अनकंफर्टेबल हुयो पर मां इहो कोशिशि कई हुई कि मूंखे करिणो आहे। प्रभु चयो आहे त प्रचार करिणो आहे जंहिंजे करे मूंखे पसंदि न ॾिसणी हुई। प्रभु तव्हांखे चए थो कि तव्हांखे इहो करिणो आहे त तव्हांखे उहो करिणो आहे चाहे कुझु बि थी वञे। प्रभु तव्हांजो ड्राइवर आहे ऐं तव्हां उहो सीट ते वेठा आहियो जेके तव्हांखे ख़बर आहे त ॾकणो न आहे। जेकॾहिं तव्हां सचपच चाहियो था कि प्रभु तव्हांजो इस्तेमालु करे पोइ उहो ई ॻाल्हियूं कयो ऐं उहो पुछो कि मूंखे छा पसंदि आहे ऐं मां छा कयां ऐं उहो ॻाल्हियूं पसंदि आहे त तव्हां उहो करणु शुरू करे छॾियो। देरि न कयो। मां तव्हांखे इहो ई सम्झायां थी त तव्हांखे हमेशह सिखणो आहे ऐं अॻियां वधणो आहे। उहो कयो जेको तव्हांखे वणे थो। मूंखे ख़बर आहे कि मूंखे प्रचार करिणो आहे। तव्हां जेको कयो था ज़रूरी न आहे कि उहो ॿियनि खे बि पसंदि हुजे। शायदि तव्हां बेकिंग में सुठा आहियो, शायदि तव्हां उत्साह करण में सुठा आहियो, शायदि तव्हां प्रार्थना करण वारा महान इंसान आहियो। तव्हां बसि इहो ई कयो जेको तव्हांखे पतो लॻे कि तव्हां छा करे सघंदा आहियो ऐं कीअं सुठा थी सघंदा आहियो जंहिंजी ज़रूरत आहे तव्हांखे। मूंखे डप खां नफ़रत आहे। छा डपु माण्हुनि सां गॾु ऐं मुंहिंजे ख़्याल सां इहो एतिरो चई सघंदी आहियां कि जंहिं महिल असां पंहिंजे जीवन में डप खे अचणु ॾींदा आहियूं उहो पाप आहे। छो त रोमियो 14:23 में लिखियलु आहे जेको कुझु विश्वास आहे न उहो पाप आहे। पाप त चिंता पाप आहे, अपराध बोध पाप आहे। तव्हांखे विश्वास जे करे चिंता न करणी आहे, ॾकणो न आहे। उहो तव्हांजे लाइ मदद कंदो आहे, तव्हांखे हुन सां मदद मिलंदी, जीवन में तव्हां अॻियां वधी सघंदव ऐं उहो जेकी आहे उहो तव्हांखे अॻियां वधाइणो आहे। हे तव्हांखे ख़बर आहे जॉइस छा करे रही आहे ऐं तव्हांखे इहो करिणो आहे, विश्वास रखणो आहे। उहो तव्हां विश्वास न रखंदा त अॻियां कीअं वधंदव, छाकाणि त इहे ॻाल्हियूं आहिनि तव्हांखे परेशान कंदियूं आहिनि। नंढी नंढी ॻाल्हियुनि मां वॾी ॻाल्हियूं थी सघंदियूं आहिनि तव्हांजो ऐं जीअणो आहे। विश्वास दर विश्वास ते भरोसो कीअं खपे, असांखे अविश्वास न ठही सघणो आहे ऐं शक में न वञणो आहे। ईअं ॾिसंदा आहियूं असां हमेशह। तव्हां पाण खे कीअं ॾिसंदा आहियो? भयभीत ऐं वीर या त साहसी या निडर, सक्षम या असक्षम, योग्य या अयोग्य, शक्तिशाली या कमज़ोर, मथे या हेठि, हिकु विजेता या विजय थियल, हिकु विक्टर या विक्टम। कुझु माण्हू इहो विक्टम में माना सिखंदा आहिनि, पंहिंजो सॼो जीवन ॿाहिरि अचण में छॾे ॾींदा आहिनि।
कि असांखे छा करिणो आहे। कुझु साल पहिरीं हीअ ॻाल्हि थी हुई जंहिंमहिल उन ॾिठईं, बसि इहो आहे कि उन्हनि जी ज़िंदगीअ में ईअं थियो हुयो। ख़बर आहे विक्टिम थियण सां छा थींदो आहे, उन्हनि खे ॼाण पई त पूरी तरह सां संपूर्ण थियण पंहिंजे जीवन में तव्हां उहो करे सघंदा आहियो। पुराणी ॻाल्हियूं बीतजी वेंदियूं आहिनि सभु। असांजी सभिनीनि खां वधीक परेशानी इहा आहे, मूंखे सचपच लॻंदो आहे ग़लति आहियूं पंहिंजे पाण खे सही रूप में ॾिसण जे लाइ। असांखे सिखणो आहे त असां पाण खे कीअं ॾिसी सघूं। सभिनीनि खां पहिरीं घुर्ज आहे असांखे पाण खे ॾिसणो आहे मसीह में। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजो मसीह में प्रभु केरु आहे। असांजो प्रभु, हिकु दफ़ो असां ॼाणण लॻूं त असां मसीह में छा आहियूं दिलि में बदिलाइण लाइ। मां तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां थी थोरो घटि हिन हफ़्ते, छो त मुंहिंजे ख़्याल सां असांजी इहा ज़बरदस्ती न हुजणु घुरिजे त तव्हां पंहिंजे पाण सां ॻाल्हायो। इहा सचपच सुठी ॻाल्हि आहे कि तव्हांखे सिखणो आहे ऐं तव्हां भरोसो कयो। तव्हांखे भरोसो कोन्हे त तव्हां इहो कीअं करे सघंदा आहियो। बाइबल मूंखे ॿुधायो आहे कि तव्हांखे महसूसु करिणो आहे त कहिड़ी ॻाल्हि हुई तव्हांजे अंदरि। ॾिसंदव त तव्हांखे ख़बर पवंदी। तव्हांखे हमेशह महसूसु बि करिणो पवंदो। काफ़ी ॼणा हमेशह चवंदा त असांखे विश्वासु आहे पर असां इहो नथा करे सघूं। तव्हांखे ॾकणो न आहे कहिड़ी बि ॻाल्हि में। इहे जेकी ॾक आहे तव्हांखे उहो ॿाहिरि कढणी आहे। डप जे करे तव्हां उहो न करे सघंदव। जेको प्रभु जो वचन आहे उहो हिकु अहिड़ी शइ आहे, अलॻि कंदो प्राण ऐं आत्मा खे। हिकु शइ जेकी विभाग करे सघे। मूंखे परवाह न आहे त मां छा थी कयां, पर मूंखे ख़बर आहे कि प्रभु जे वचन में मां चवां। मूंखे परवाह कोन्हे कि मां छा महसूसु कंदी आहियां, पर प्रभु जे वचन सां मूंखे छा मिलियो आहे उहो ख़बर आहे। असांखे उहो फ़ैसिलो करिणो आहे कि असांखे उहो झगड़ो कोन करिणो आहे। उहो असांखे ॾिसणो आहे त असां छा था कयूं, प्रभु असांजे विषय में छा करे सघंदो आहे। उहो ॻाल्हियूं करणियूं आहिनि हमेशह। ऐं प्रभु चए थो त तव्हां उहो कयो, तव्हां ईअं कयो जेकी तव्हांजी योग्यता आहे। ऐं काई बि शइ जेको उहो चवनि था करण लाइ तव्हां करे सघो, तव्हां उहो सभु करे सघंदा आहियो मसीह जे करे। छाकाणि त तव्हां उहो जाम मज़बूत आहे। तव्हां माफ़ु कयो वियो आहे वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। पर तव्हांखे घणो वधीक करणु घुरिजे। इहो तव्हांखे ॾिसणो आहे। उहो उपदेश खे तव्हांखे खणी हलणो आहे पंहिंजे जीवन में। विश्वास कयो त तव्हां पंहिंजे पाण में, तव्हांजे शरीर में उहो ताक़त आहे जेको मसीह में थींदी। पोइ ॻाल्हियूं थियणु लॻंदियूं सचपच 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 सचपच। अगरि मां चवां पाण खे ॾिसणु चाहियां थी मसीह में मां केरु आहियां, छाकाणि त प्रभु मूंखे ॼाणनि था ऐं उहो चवनि था तव्हांजी मदद करण लाइ आयो आहियां। प्रभु खे ॼाणण ऐं इहो ॼाणण त असां मसीह में केरु आहियूं, उन सां मदद मिलंदी आहे सामनो करण में। जीवन में असां कंदा आहियूं। अॼु उत्साहित था कयूं उन ॻाल्हियुनि जे करे जंहिंजे करे तव्हां पूरी ज़िंदगी ॾकी करे कढी आहे। कुझु पल में वापसि ईंदासीं। इहा जानकारी पाईंदव कि असां पंहिंजे जीवन में कीअं बदिलाव आणे सघंदा आहियूं हिन ब्रेक खां पोइ। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।